बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम यादुनि जे सफ़र में आऊं आहियां जो मेज़बान जावेद उस्मान बिजाणी। असां सां शरीक गुफ़्तगू आहिनि हॉस्पिटल जो सीनियर सहाफ़ी नारायण आज़मंदाण। असीं अॼु जेको हीउ प्रोग्राम आहे यादुनि जो सफ़र उन में ज़िक्र कंदासीं हॉस्पिटल जे सीनियर सहाफ़ी मरहूम असगर अली बिजाणी जी ज़िंदगी जे हवाले सां। नारायण सहाफ़ी असगर अली बिजाणी उहो जवानी में असां ऐं अव्हां खां विछड़ी वियो। असांजे नाज़रीन खे मुकमल आगाह कजो त हुनखे कहिड़ो मर्ज़ लाहक हुयो ऐं हुनजी वफ़ात कॾहिं थी ऐं हुनजी सहाफ़ती जेको आहे सफ़र कीअं रहियो ऐं हुनजो जेको विछोड़ो आहे उहो हुनजे ख़ानदान जे लाइ कीअं आहे ऐं सहाफ़त में जेको ख़ाल पैदा थियो आहे ऐं उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो। जी जाहिर मरहूम सहाफ़ी असगर अली बिजाणी वॾे कद बुत वारो इंसान हुयो। हुनजो विछोड़ो न सिर्फ़ु असां सहाफ़ी संगत लाइ या शहर जी जेके सहाफ़ी बिरादरी आहे हुनजे लाइ पर ख़ुदि जे पाण जा जेके वारस आहिनि उहे बि अॼु हाणे हिन वक़्तु ताईं बि जेका रहंदा पिया अचनि। कल्ह बि जेको आहे जॾहिं असांजा सहाफ़ी दोस्त जेका सभु गॾिजी करे असां होॾे वियासीं त हुनजे सॾे ते वेठे वेठे जेका आहे असांजी अखियुनि मां लुड़क हारी आहे ऐं असां हंजूं हारे करे जेका रोई पियासीं। असां सां गॾु हुनजा वारस बि जेका रोई पिया। उन्हनि बि असांखे सब्र जे लाइ तलक़ीन कई, असां बि हुनखे सब्र लाइ तलक़ीन कईसीं छो त हुनजी यादूं असांजे मन में फिरनि थियूं त पोइ असांखां हुनजो चहिरो नथो उतरे पियो। उहो असां खां 15 सालनि खां वठी जेको आहे सहाफ़ी हवाले सां असां सां गॾु हुयो। 15 साल अॻु में हू हॉस्पिटल प्रेस में जेको आहे थियो ऐं थोरो जो हू पंहिंजे इलाइक़े जो पंहिंजे शहर जो सुठो हिकिड़ो मिस्त्री बि लिखियो वेंदो हो ऐं पंहिंजे पर में हू सुठो हिकिड़ो दुकानदार बि हुयो, सुठो मिस्त्री हो, इटियूं ठाहींदो हो, फ्रिजूं ठाहींदो। हुन में मुंहिंजो पंहिंजो सुठो नालो हुयो पर सहाफ़त जो पंहिंजो शौक़ु हुयो, जुनून हुयो ऐं उन शौक़ खे उहो पंहिंजो पूरो कंदो आयो ऐं कारोबार हूंदे जेका जॾहिं बि का एक्टिविटी थींदी शहर में को मुज़ाहिरो थींदो, को एहतजाज थींदो, को रोड ब्लॉक थींदो या का बि कारोबार खे छॾे करे असां सां गॾु खुलो खुले में बीहंदो हो या पूरा हर क़िस्म जी जेका कोशिशि कंदो हुननि खे टाइम बि ॾींदो ऐं प्रेस क्लब गॾु हूंदे जेका दुकान सां गॾु जेका असांजी प्रेस क्लब आहे हूंदे बि जेका उहो असां जुड़ियल हुयो। ख़ासि करे जेका वॾी ख़ूबी इहा हूंदी त कचहरी जो हिकिड़ो खोलियो माण्हू हो ऐं सुठो इंसानु हुयो, ज़िंदा दिलि माण्हू हुयो, भोग टका वाकिया ॻाईंदो हो ऐं पंहिंजे तरक़ी सां सख़्ती सां सिखण सां पेश ईंदो हो। कंहिंसां कावड़ न कंदो, कंहिंसां जेका आहे जहिड़ो न कंदो ऐं मोहबत वारो माण्हू हो, मोहबती माण्हू हो ऐं ॿी वॾी हुनमें हिकिड़ी ख़ूबी इहा हुई त हू सूफ़ी फुरके वारी हुनजी लहर हुनजी जेका आहे जिस्म में दाख़िल हुई सूफ़ी पंछर जी तबियत रखंदड़ माण्हू हुयो ऐं जेका दरगाह जेका हुनजी भरिसां जेका आहे अब्दुल समद विझण वारनि जी, अब्दुल मालिक विझण वारनि जी उन दरगाह सां बि जेका हुनजो सुठो इश्क़ हुयो ऐं हर साल जेको आहे मेलो टे ॾींहं त टे ॾींहं अॻु में वञी करे उते ससंदो हो या इंतिज़ाम संभालींदो हो, हुन सां खुलो खुलो में मिलाए बीहंदो हो ऐं ॿिया हुनजा कमकार जेके हूंदा टे ॾींहं उते वेही करे खां वठी राति ताईं सभु कम पूरा करे 3 ॾींहंनि खां पोइ जेका वापसी कंदो इहा वॾी ख़ूबी। तो हुनजी मां कहिड़ियूं ख़ूबियूं तव्हांखे ॿुधायां, तमामु सुठो इंसानु हुयो, साफ़ जे हिसाब सां सुठो इंटू हुयो, का बि वाक़ियो थींदो, का बि ॻाल्हि थींदी त रजिस्टो थी करे असां सां गॾु थींदो हो ऐं ख़बरुनि खे जेका आहे हाईलाइट कंदो हूंदो हो, असां सां राब्ते में रहंदो हो, असां सां सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदो हो, पंहिंजे तजुर्बे जूं, पंहिंजे ज़माने जूं ऐं न सिर्फ़ु असां सां पर तक़रीबन शहर जे इलाइक़े जे सभिनी मौज़ूदनि सां जेका सुठी ॾेवट हुई, सुठी इख़लाक़ी जेका आहे राब्तो हुयो। पर अफ़सोस असांखे इहो थिए थो जो असांखे उमेद ई न कंहिं बि दोस्त खे कोन्हे लॻी वेंदी जो हू असां खां मोकिलाए वेंदो छो त हुनजी उमिरि सिर्फ़ु जेका 38 खां 40 साल हुई ऐं बाज़ारि तव्हां जॾहिं हुनखे ॾिसंदो त हुनखे कंहिं बि क़िस्म जी तव्हांखे का शइ नज़र न ईंदी त हू ॼण को बीमार आहे, सुठो सिहतमंद ऐं सुठो ख़ूबरू इंसानु जेका आहे जीअं पंहिंजे पर में हुनखे नज़र सुठो डॉक्टर कराची में लिखी वेंदा, उन्हनि इलाजु ॾिनो, उहो इलाजु मुंहिंजो जारी हुयो
पर पोइ वरी उल्टो जेका आहे वरी विच में तकलीफ़ थी पई त वरी ॿिए डॉक्टर सां राब्तो करायूं उहा बि दवा हली पर फ़ाइदो न थियो पर पोइ यार आख़िर में जॾहिं विछोड़ो असांखो थियो त हुन में हुनजी शुगर तमामु वधी वई वारसनि ॿुधायो जॾहिं शुगर चेक कई त शुगर हुनजी हाई थी वई हाई खां दाख़िल करायो जिते वञी इलाज हले पियो ऐं डॉक्टर बि तमामु घणी कोशिशि कई पर शुगर तमामु घणी वधी वई ऐं ब्लड प्रेशर बि तमामु घणो वधी वियो जेको लही त आयो पर जेका हिनखे ज़िंदगी जो मौक़ो न ॾेई सघियो ऐं हू जेका असांखां हुते सखर जी अस्पताल में हुन दम हवाले करे छॾियो जी। वरी महिरबानी नाज़ मां जेको आहे सहाफ़ी असगर अली बिजाणी जे टीजे जे मौक़े ते हुनजी ज़िंदगी जे मुतालिक़ असांजी नाज़रीन खे आगाह कयो। अल्लाह पाक मरूम जी मग़फ़रत फरमाए ऐं हुनजे वारसनि खे सिबिल जमील अता फरमाए। वरी ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। नज़र लगी वे ओ यारो नज़र लगी वे घर जे बहार खे